नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ यहाँ बिशारा सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज राणा शमीम समेत समूरनि जवाबदारनि मथां 7 जनवरी ते फ़र्द जुर्म लागू करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद हाई कोर्ट में राणा शमीम हल्फी बयान ते तोइन अदालत केस जी ॿुधणी। गिलगित बल्तिस्तान जो अॻूणो चीफ जज राणा शमीम अटार्नी जनरल अंसार अब्बासी अदालत में पेश। राणा शमीम हल्फी बयान ते अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ आॾो सही करण जी तरदीद करे छॾी। अटार्नी जनरल सभिनी धुरियुनि ते फ़र्द जुर्म लागू करण जी इस्तदा करे छॾी। बयान उठायो पियो वञे त जज सौदेबाज़ी करे वरिती आहे। ही तोइन अदालत जी कार्रवाई न पर जजिस जो एहतसाब आहे। चीफ जस्टिस अतर मिनल्ला जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट कराची में तारिक रोड वेझो वाक़िए मदीना मस्जिद की जगह ते 1 हफ़्ते में पार्क बहाल करण जो हुक्म ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में तारिक रोड वेझो मदीना मस्जिद के अदावत बाबत केस की ॿुधणी। कमिश्नर ऐं एडमिनिस्ट्रेटर समेत ॿिया ऑफिसर अदालत में पेश। तारिक रोड के दुरुस्त हद मालूम न थियण ते एडमिनिस्ट्रेटर ऐं DMC ईस्ट के छंड। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। काबीना मुल्क की पहिरीं क़ौमी सलामती पॉलिसी की मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास में मुल्क की सियासी ऐं मुआशी सूरत हाल ते वीचारियो वियो। मिठी जी जुडिशल मैजिस्ट्रेट की अदालत कारूंझर की कटाई वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। खारसर जबल चणेदा ऐं धनागाम जबल की कटाई वारो कम रोकण जो हुकुम। अदालत हुकुम ॾिनो त आहे त कम बंद कराए मशीनरी ज़ब्त करे रिपोर्ट पेश कई वञे। कंपनी मालिकनि खे 6 जनवरी 2022 ते पेश थी शोकास जो जवाब दाख़िल कराइण जो हुकुम। कराची में शाराए फैसल ते गैर कानूनी तौर तामीर करायल नस्ला टावर खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो। फिरोज़ाबाद थाने ते दाख़िल केस में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा ऑफिसर सिंधी कोऑपरेटिव मुस्लिम सोसाइटी जा ज़िम्मेवार बि नामज़द। लाॻापियल इदारनि खे बि केस में नामज़द कयो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गड़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी। बिलावल मज़ार ते दुआ घुरी गुल निछावर करे भेटा पेश कई। अॻूणे सदर आसफ़ अली ज़रदारी ऐं आसफ़ा भुट्टो ज़रदारी जी बि शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़िरी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानपुर महर वेझो सरदार गढ़ आमद। PP MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर सां मुलाक़ात। बिलावल मोहम्मद बख्श महर सां गॾिजी अरब शहज़ादनि जी कैंप ते वेंदो। नौशर फिरोज़ जी मॉडल क्रिमिनल कोड में शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून के क़त्ल केस की ॿुधणी। MNA अबरार शाह ऐं ॿिया अदालत में पेश। जवाब दाख़िल। जवाब में चयो वियो आहे त FIR में हुननि जा नाला शामिल न आहिनि। JIT बि खेनि केस में शामिल न आहे कयो। संदनि ख़िलाफ़ के बि शाहिदियूं न आहिनि। केस की ॿुधणी 4 जनवरी ताईं मुलतवी कई वई। पिथोरे वेझो सूफ़ी फ़क़ीर के इलाइक़े में मौजूद हुमेर सुमरो के तारीख़ी भड़े में मक़ामी माण्हुनि पारां खोटराई करे क़ीमती ऐं नायाब नवादरात चोरी करे विकिरो करण जो सिलसिलो जारी। नायाब नवादरात में मोती मूर्तियूं ऐं ॿियो सामान शामिल। इंतज़ामिया मामले खां लातालिक़ बणिक। तारीख़ी भड़े में क़ीमती नवादरात चोरी थियण ते इल्मी ऐं अदबी हलकनि में दाह पकड़ियल। सुजाण धुरियुनि तरफ़ां मुतालबो कयो वियो आहे त खोटराए रोकराए तारीख़ी बाग़ खे तबाह थियण खां बचायो वञे। ॾाहिर KG टेक्निकल कॉलेज की बंदिश ख़िलाफ़ मीरपुर माथिले में DC ऑफिस अॻियां STP के सॾ ते एहतजाजी धरणो। DC घोटकी उस्मान अब्दुल्ला ऐं एहतजाज कंदड़नि विच में ॻाल्हियूं कामयाब। 5 जनवरी ते कॉलेज खोलण जो ऐलान। STP के नायब चेयरमैन जाम अब्दुल फताह समेत जो चवणु आहे त जेकॾहिं कॉलेज न खोलियो वियो त ॿीहर धरणो वेंदो। लखी ग़ुलाम शाह वेझो फ़क़ीर ॻोठ में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो मारिजी वियो। रसूल बख्श जुणेजो जो लाश पुलिस खणाए अस्पताल पहुचायो। शिकारपुर में हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान मोहम्मद अली लोहर के क़त्ल करे छॾियो।
टंगवाणी भरपासन वारनि इलाइक़नि में उड़ी वबा ते ज़ाब्तो न आयो। कोट हफ़ीज़ इलाक़ो में उड़ी विघे 3 सालनि जी ॿाड़ी फोर। ॻोठ में केतिरा ई ॿार उड़ी में मुब्तला, ॻोठाणनि पारां टीमूं मोकिलण जो मुतालबो। सिंध में ज़रई बाण जी खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतिजाज। चूंडको काज़ी अहमद कंडियारो ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। जामसा में आबादगारनि बाण जे 800 बोरियुनि सां भरियल ट्रालर खे रोके वरितो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 3 ॾींहं बरसाति जो सिलसिलो जारी। मटियारी आला, भिटशा, सईदाबाद, उॾेरोलाल, ख़ैबर, खंडू, सेकाट, काज़ी अहमद, टंडो मीरली, बुढो कंबराणी समेत ॿियनि शहरनि में वसकार ओसीअ में ॿियो इज़ाफ़ो। ऐं सिंध जे महान कवि शेख हयास जे विछोड़े खे 24 वरे वियामी विया। भिटशा में कुराड़ ढंढ जे कप ते शेख हयास यादगार कमेटी पारां वरसी तक़रीब। शेख हयास जी मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़े भेटा पेश कई वई। अदीबनि, दानिश्वरनि, शाइरनि, लेखकनि ऐं सहाफ़ियुनि जी वॾी अंग में शिरकत।